तो बेड़ो पार थी वेंदो आहे। हिकु ई ॻाल्हि कोई अगरि सत्संग जी सुठी लगी वञे तो भाई, हिकिड़ी ॾाढी सुंदर कथा असां भक्त चरितांग में पढ़ी से साध संगत जी, संतन जे मुख मां भी ॿुधी आहे। ॾाढी सुंदर घटना। हिकिड़ा भगवान जा भक्त हुया, उन्हनि जो नालो हुयो रामदास। चमार जाति जा हुया, चमड़े जो कम कंदा हुया, जूता ठाहींदा हुया घर वारी सां गॾु मिली करे। उन्हनि जो हिकु ई ॿार, 3 ॼणा रहंदा घर में, ऐं ॾाढो प्रेम भगवान सां, ॾाढो प्रेम ऐं खूब गरीबी। चओ हरे राम। खूब गरीबी, अति गरीबी। एक समय भोजन कंदा तो बे जो ख्याल न होंदो हुयो, ध्यान में भी न होंदो भाई बियो समय भोजन मिलंदो कि न, एडी गरीबी। पर पो भी सदा शुक्र कंदा, भगवान जी कृपा महसूस कंदा। और पेंजो रोजगार उन चमड़े मां ही कढंदा, चमड़े जा जूता ठाहींदा, पो विकणे करे उन मां जेको पैसो ईंदो। सत्संग सां ॾाढी प्रीति हुई। संत महात्मा उन्हनि जे नगर में जेके सत्संग कंदा त वञी पोइ हिते वेही रहंदा। ऐं मजेदार ॻाल्हि ॾिसो, सत्संग जी ॻाल्हियूं उन्हनि खे वधीक सम्झ में न ईंदी हुई। सत्संग सां ॾाढो प्रेम, पर सत्संग जी कुछ ॻाल्हियूं त सरल जेकी उहे सम्झी वेंदा, पर काफ़ी ॻाल्हियूं उन्हनि खे सम्झ में न ईंदी। पर पोइ बि सत्संग सां प्रीति हुई, संतन सां प्रीति हुई, भगवान सां प्रेम हुयो ॾाढो। हिकु बार सत्संग में वञी वेठा त संत कोई भावुक हुया, ॾाढी प्रेम सां कथा पिया कनि। उन्हनि हिकिड़ी विच में कथा में हिकिड़ी पंक्ति चई छॾी, जेको भजन बलराम भैया भी गाईंदा आहिनि कि हरि मैं जैसो तैसो तेरो। हरि मां जहिड़ो भी आया प्रभु तुंहिंजो आया, हरि मैं जैसो तैसो तेरो। ये पंक्ति केवल उन्होंने ॿुधी वती। ॿुधी जो वती त एडी वणी पंक्ति कि हृदय ते लिखजी वई भाई वो पंक्ति, हरि मैं जैसो तैसो तेरो। बस प्रभु मां जीअं भी आया तुंहिंजो आया। ये पंक्ति एडी वणी वई कि ॾींहं भर हिन जो कीर्तन करण लगा। हाणे जेॾी महिल चमड़े सां पंहिंजो कारोबार संभालन, कम संभालन, घरवारी सां गॾु वेहन, ओ कुछ चए ओॾे भी ध्यान न वञे, केवल ध्यान में केवल एतिरो ई, हरि मैं जैसो तैसो तेरो, हरि मैं जैसो तैसो तेरो। एॾो वणी वियो, एॾो वणी वियो इहो वचन, प्रेम थी वियो भाई। भक्ति वधंदी वई, प्रेम वधंदो वियो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, उन्हनि जे नगर में हिकिड़ो चोर रहंदो, उन कंहिं भक्त जे घर चोरी कई त धन जेको भी मिलियो उनखे, उहो त ठीकु आहे, हिकिड़ो शालिग्राम भगवान भी अची वियो। ध्यान ॾिजो भाई, शालिग्राम भगवान भी हिकिड़ा हली आया चोर सां गॾु। हाणे हुन ॾिठो चई भाई हे त पत्थर तो लॻे, मुंहिंजे त कंहिं कम जो न आहे, मुंहिंजे त कंहिं कम जो न आहे, छा कयां। साम्हूं चमार वेठो आहे, जूते चप्पल जो कमु कंदो आहे, चमड़े जो कमु कंदो आहे, मतां हिनखे कमु अची वञे। वो चोर पहुतो संत रामदास वटि। हा भाई रामदास, हे ॾिस तुंहिंजे पत्थर कोई कम जो आहे छा भाई? हे पत्थर तू रखी वठ, बदले में तू जेको ॾियण चाहे ॾेई छॾ भाई। ओॾी महिल ध्यान केवल काथे हुयो, हरि में जैसो तैसो तेरो, भजन में ध्यान। तो उन्हनि जो रोज जो अभ्यास हुयो भाई, कोई ग्राहक ईंदो हुयो तो उनखे जूतो खणी ॾींदा। स्वाभाविक रामदास जेके संत हुया उन्हनि उहो जूतो चमड़े जो ॾिनो, चयो भाई हे ई अथई मूं वटि, हिन जे बदिले जेको ॾियणो अथई ॾे। त हो बि चोर पत्थर शालिग्राम भगवान खे ॾेई हली वियो, हुनजे लाइ त पत्थर हुयो। अच्छा कमाल जी ॻाल्हि, भक्त जेके रामदास हुया उहे बि एॾा भोला भाला, उन्हनि खे बि न ख़बर कि उहो शालिग्राम आहे। उन्हनि बि सोचियो भाई पत्थर आहे, मुंहिंजे कंहिं औज़ार जे धार जे लाइ कमु अची वेंदा, धार वधाइण जे लाइ। उन्हनि बि रखी छॾियो पत्थर सम्झी भगवान खे, ऐं वरी भजन में लीन थी विया। हाणे हुननि जो जेको औज़ार उहो थोरो कमज़ोर पइजी वियो, हुनजी धार वधाइणी आहे, त हुननि छा कयो, उहो ई पत्थर खणी आया, भगवान खे खणी आया, शालिग्राम भगवान खे। ऐं कथा में लिखियल आहे कि उन्हनि ॿई पेर भगवान जे मथां रखिया। चओ हरे राम। ॿई पेर हुनजे लाइ पत्थर आहे, ॿई पेर भगवान ते रखिया, पंहिंजो औज़ार खयो ऐं धार वधाइण लॻा। चओ हरे राम। ध्यान प्रभु में, हरि में जैसो तैसो तेरो। आखियुनि मां आंसू भी निकिरनि त सिधो भगवान ते उहो अर्पण पिया थियनि। काफ़ी ॾींहं ईअं ई हलियो, इहो ई क्रम हलियो, भगवान ते पेर रखंदा हुया, शालिग्राम भगवान ते। हिकु बार जी ॻाल्हि, हिकिड़ा संत हुतां लंघिया, ब्राह्मण हुया,
उहे लंघिया, उन्हनि जी नज़र पई, अरे बाप रे, एॾो वॾो अपराध तो करे, शालिग्राम भगवान जे मथां पेर तो रखे, पर लगे तो इनखे जानकारी कोन्हे कि भगवान आहिनि, इनखे पत्थर ई तो लगे। संतन भी वधीक तर्क वितर्क न कया, कुछ भी न चयो। संत वया, चयूं भाई ये पत्थर ॾाढो बढ़िया तो लगे, मूंखे ॾींदे, बदले में तू जेको चओ मां तोखे ॾींदुमि। चई बाबा मूंखे त ईअं ई मिलियो आहे, मुंहिंजे त हालाकी ॾाढे कम जो आहे, धार ॾाढी बढ़िया थी वञे, पर तव्हांखे खपे, तव्हां संत आहियो, तव्हां खणी वञो। चई भाई बदले में छा खपे? चई कुछ भी न, तव्हां बस आशीर्वाद ॾियो ऐं हिकिड़ो इहो वचन ॾियो कि मूंखे भगवान जो प्रेम मिले, बस। संत शालिग्राम भगवान खे खयो, पंहिंजे थैले में विधो चङी तरह ऐं घर विया। पोइ गंगा जल सां भगवान खे स्नान करायो, पहिरियों चङी तरह, पोइ चंदन लॻायो, भगवान खे मंदिर में विराजमान कयो, खूब पूजा अर्चन भक्ति खूब प्रेम सां संतन भी कयो, सब कुछ कयो। ऐं अगरबत्ती ॿारे आरती करे शालिग्राम भगवान जी, पोइ असां सभु जीअं घुरंदा आहियूं तीअं भी उन्हनि संतनि जे अंदर भी थोड़ी घणी कामना हुई, हाँ भगवान मूंखे हे ॾिजां, प्रभु मूंखे हो ॾिजां। उन्हनि भी अरदास कई भगवान खे। रात थी, भगवान सपने में आया, चओ जय श्री कृष्ण। भगवान उन संत जे सपने में आया, भगवान थोड़ो उदास था लगन। प्रभु तव्हां उदास छो आयो? भगवान तव्हां खे ॾिसी करे त जेके वीचारा अगर उदास हूंदा आहिनि उन्हनि जो चेहरो भी खिलण लॻंदो आहे। तव्हां कीअं उदास आयो? प्रभु कहिड़ी ॻाल्हि, छा थी वियो, कंहिं तव्हां खे उदास कयो आहे? भगवान चवंदा भाई तू ही कयो आहे। चओ जय श्री कृष्ण, तू ही उदास करे छॾियो आहे। अरे प्रभु मां छा कयो? मूंखे पंहिंजे भक्त सां तू जुदा करे छॾियो आहे। तव्हांजो कहिड़ो भक्त जंहिंजो शालिग्राम तू खणी आयो आहे, जंहिं वटां वठी आयो आहे मूंखे? प्रभु उहो तव्हांजो भक्त कीअं थी वियो? उन वीचारे हा भोलो भालो आहे, पर उनखे एतिरो भी न ख़बर कि शालिग्राम भगवान आहिनि। उन ते पेर रखे करे ऐं पंहिंजा औजार तो तैयार करे, उहो धार तो वधाए, कमाल आहे। प्रभु उहो तव्हांजो भक्त कीअं थी वियो? भक्त त उहो न जेको तव्हांजी पूजा अर्चन भक्ति करे, पूजा पाठ करे, नियम संयम सां रहे, उहो भक्त थियो न। भगवान चवंदा भाई तोखे कंहिं चयो न नियम संयम न कयो आहे? हो जेको नियम कंदो आहे उहो त तू भी न कंदो आहे भाई। तू भी मूंखे छा चढ़ायो? गंगा जल, उन सां स्नान करायो न। पर हो जेॾी महिल प्रेम में अची वेंदो आहे न त गंगा खां भी पवित्र उन जा आंसू आहिनि, उहो अर्पण कंदो आहे। अरे प्रभु पर तव्हांजे मथां पेर रखंदो आहे। अरे तू वध में वध छा चढ़ायो मुंहिंजे मथां? गुल चढ़ाया न, पंहिंजो धन चढ़ाईंदे, सोन चांदी चढ़ाईंदे, पर मां त इहो समझो उन पेर रखिया, यानी पूरो जो पूरो ही पंहिंजो पाण खे चढ़ाए छॾियो। चओ हरे राम, थोड़ो घणो न भाई, पूरो जो पूरो उन अर्पण कयो आहे। मां त इहो ही भावना तो रखां। तू जल्दी वञ भाई, तू जल्दी वञ, मूंखे उनजे घर में ही उनजे साम्हूं रहण में आनंद आहे। तू भी मंत्र सुठा तो पढ़े, तू भी पूजा अर्चन सुठी तो करे, पर जेको भाव उन जे हिकिड़े वचन में हुयो, हरि में जैसो तैसो तेरो, वो तुंहिंजे मंत्रन में भी कोन्हे। भगवान था चवनि, उन जो जेको भाव हुयो उहो भाव अञा तो में कोन्हे। तू मूंखे वापस छॾिया भाई। तुरंत उथिया, सुबुह जो ब्रह्म मुहूर्त अमृत वेले में भगवान जा सपने में दर्शन थिया। उथी तुरंत स्नान कयूं, शालिग्राम भगवान खे चङी तरह खणी विया, उन भक्त वटि छॾे आया। उहो चवण लॻो बाबा हे त तव्हांजो आहे पत्थर? चई भाई तोखे मां ॿुधायां, हे पत्थर न आहे, शालिग्राम भगवान आहिनि। तू भागन वारो आहे, तू भगवान सां ॾाढो प्रेम कंदो आहे। असां ओतिरो प्रेम न करे सघिया आहियूं भगवान खां। सॼी ॻाल्हि ॿुधाई, भगवान जा दर्शन थिया। भगवान चयो वापसि छॾे आ, त मां तोखे अर्पण करण आयो आहियां वापसि। हाणे त भक्त रामदास रोण लगा, कमकार सब छॾिजी वियो, ॾाढो रोण लगा। अरे भाई रोए छो तो? तो चवण लगा कि मूंखे लॻंदो केवल भगवान सां मां ही प्रेम कंदो आहियां, पर अॼु भगवान मूं वटि वापसि आया आहिनि, यानी इहो साबित थी वियो कि भगवान भी मूंसां ॾाढो प्रेम कंदा आहिनि। चओ हरे राम। प्रूफ घुरंदा आहियूं न भाई असां संसार वारा माण्हू, कि कोई अहिड़ो एविडेंस ॾेखार, अहिड़ो प्रूफ ॾेखार त मां मञा। त भगवान भक्तन सां ये लीला करे केवल प्रूफ असांखे ॾेखारींदा आहिनि। चओ हरे राम। उन्हनि त भगवान खे पाए वरितो आहे, भक्तन भगवान खे पाए वरितो आहे। जेकी कथाऊं हलंदियूं आहिनि इहे असांखे प्रूफ ॾींदा आहिनि संत महात्मा, कि हे ॾिस भाई भगवान हिनखे ईअं मिली विया।
चओ जय श्री कृष्ण। भगवान उन्हनि वटि हली आया, ॾाढो रोअण लॻा। हाणे त प्रेम अञा वधी वियो भाई, दशा अञा बदलजी वई भक्तीअ जी। हाणे भगवान खे उहो न पिया कनि औजार तेज, हाणे त पतो पइजी वियो शालीग्राम भगवान आहिनि। हाणे त प्रेम सां उन्हनि खे निहारनि ऐं भगवान खे भोग बि लॻाइनि ऐं रोई रोई इहो ई पुकार कनि, हरि मैं जैसो तैसो तेरो। रोज रोवन भगवान जे लाइ। हिकु ॾींहुं भगवान कृपा कई, हिकिड़े संत वेश में आया। भगवान संत वेश में आया, दरवाजो खटखटायो, प्रणाम कयो रामदास महाराज की अॼु मुंहिंजे घर संत आया आहिनि, भगवत आया आहिनि। आसन ॾिनो संतनि खे, भगवान खे वेहण जे लाइ। तॾहिं संत रूप में भगवान पुछनि था, भाई तूं रोए छाजे लाइ? तो मां तोखे कई बार ॾिठो आहे, सॼो ॾींहुं तूं रोअंदो आहे, ॻाईंदो रहंदो आहे, हरि मैं जैसो तैसो तेरो। आख़िर छा ॻाल्हि आहे भाई? थोरो धीरज बि रख, एॾो रोअण बि सही कोन्हे, छाजे लाइ तो रोए? तॾहिं भक्त चयो कि मां केवल भगवान लाइ तो रोआं कि हिकु ॾींहुं त अहिड़ो अचे कि भगवान मूंखे दर्शन ॾियनि, हिकु ॾींहुं त अहिड़ो अचे प्रभु मूंखे दर्शन ॾेई निहाल कनि। तॾहिं भगवान चवंदा, न न एॾो सरल थोड़ी आहे भगवान जो दर्शन करणु। वॾा वॾा ऋषि मुनि एॾी तपस्या था कनि, तॾहिं बि उन्हनि खे दर्शन नथो थिए। तूं छा थो सम्झे एॾो सरल आहे भगवान जो दर्शन करणु? हा बाबा, चओ त तव्हां सही था, सरल त न आहे भगवान जो दर्शन करणु। ऐं मां त एॾो पापी आहियां, मां त एॾो पतित आहियां कि भगवान वाकई मूंखे दर्शन न ॾींदा। पर कॾहिं कॾहिं सोचे सोचे इहा ख़ुशी थींदी आहे कि मां पतित आहियां, पर उहो पतित पावन आहे। चओ हरे राम। मां अपराधी आहियां, मां गुनहगार आहियां, तो बख़्शणहार आहे, उहो हर गुनाह खे माफ़ करण वारो आहे। बसि इन ई उम्मीद में मां रोज वेठो आहियां, रोज रोअंदो आहियां कि प्रभु हिकु ॾींहुं मूंखे दर्शन ॾींदा। अच्छा, तव्हां त भगवान जा कोई प्यारा संत था लॻो, तव्हां ई खणी मूंखे ॿुधायो भगवान मूंखे कीअं मिलंदा। चरणनि ते किरी पिया भगवान जे, रोअण लॻा संत सम्झी कि प्रभु तव्हां ई ॿुधायो मूंखे भगवान कीअं मिलंदा, कीअं मिलंदा। अखियूं बंदि, डंडे वांगुर किरी पिया आहिनि, चरण पकड़े। तॾहिं भगवान मथे ते हथ रखियो ऐं प्रेम सां पुकार कई, रामदास, ओ रामदास, ओ रामदास। थोड़ो मथे त निहार भाई। जेॾी महिल भक्त रामदास मथे निहारियो त अॼु भगवान उन्हनि खे साक्षात रूप में दर्शन ॾिनो भाई। चओ हरे राम। साक्षात भगवान दर्शन ॾिनो ऐं गले सां लॻायो। चओ जय श्री कृष्ण। कई देर भगवान उते वेठा, काफ़ी देर उन्हनि सां कई भगवान चर्चा कई, खूब प्रेम कयो भाई। हाणे सोचो, वो सत्संग जी हिकिड़ी लाइन, भजन जी हिकिड़ी लाइन, पंक्ति उनजे दिमाग में वेझी वई, एड़ो प्रेम अची वियो कि साक्षात भगवान उनखे मिली विया। चओ हरे राम। पोइ त पूरो जीवन उन्हनि भगवान जी भक्ति कई, खूब प्रेम कयो भगवान सां ऐं निरंतर इहो ई पुकार कई कि हरि मैं जैसो तैसो तेरो। प्रभु मां जीअं बि आहियां तुंहिंजो आहियां भगवान। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तो भगवान के निरंतर प्रार्थना कयूं भाई, प्रभु